अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां हालिया सन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जिया पे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन, हैदराबाद, सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे असां वटि सदाई ॿ मौक़िया हूंदा आहिनि। जहिड़ी अहिड़े क़िस्म जो इंसानु आहे जंहिंसां शिदत सां मुहबत विचां नफ़रत करे सघिजे थी। हू सदाई बहितरीनु मिज़ाज ऐं मूड में हूंदो आहे ऐं सदाई वटसि चवण लाइ सुठी ऐं मुस्बत ॻाल्हि हूंदी आहे। जॾहिं बि खांसि पुछिबो त कहिड़ा हाल आहिनि त संदसि वरंदी हिकदमि हूंदी हुई, जे अञा वधीक चङो हुजा हा त खणी जाड़ो हुजा हा, माना वधीक चङो हुजा हा। हू हिकु रेस्टोरेंट में मैनेजर हो ऐं मैनेजर बि बेहदि अजीब, छाकाणि त अलाए केतिरा भेरा संदसि पोइ लॻ हूंदा हुआ। हू का होटल पकड़ींदो हो त सभु उते अची वेंदा हुआ। कंहिं होटल तां कमु छॾींदो हो त उहा लोध बि साणसि ॿिए कंहिं नगर जो रुख़ कंदी हुई। उहे सभु संदसि सलूक जे ॾोर में ॿधल हूंदा हुआ। हू ॼण त कुदरती तौरु उत्साहींदड़ हो। जेकॾहिं ॾींहुं कंहिं ते को ख़राबु वक़्तु ईंदो हो त जहिड़ी हिकदमि वञी संदसि हथु झलींदो हो ऐं खेसि ॿुधाईंदो हो त ॾिसो हिन मुश्किल जो ही मुस्बत रुख़ बि त थी सघे थो न। संदसि ॻाल्हियूं मूंखे अलाए छो त तवाई कंदियूं हुयूं। हिकु ॾींहं में वञी संदसि दॿ झलियो ऐं पुछियोमांसि, मूंखे तूं सम्झ में नथो अची, तुंहिंजो तरीक़ो ॾिसी मुंहिंजो त साहु थो मुंहिंजे। तूं हर वक़्तु ईअं मुस्बत नथो रही सघीं, पर उहो आख़िर तूं कंदो कीअं आहीं? हुन वराणियो, हर सुबुह जो जॾहिं मां जाॻंदो आहियां त पंहिंजो पाण खे चवंदो आहियां, ॾिस जेरी, अॼु तो वटि ॿ मौक़िया आहिनि। तूं सुठे मूड में रहण जी चूंड बि करे सघीं थो ऐं ख़राबु मूड में रहण जो फ़ैसिलो बि करे सघीं थो। पोइ मां सुठे सुभाउ, सुठे मूड जी चूंड कंदो आहियां। हर भेरे जॾहिं बि कुझु ख़राबु पेश ईंदो आहे या ग़लति थींदो आहे त मां उन में मज़लूम बणिजणु चूंडियां या वरी उन मां को सबक़ु सिखां, मां उन मां सबक़ु सिखण जो फ़ैसिलो कंदो आहियां। हर वारे जॾहिं बि को मूं वटि शिकायतूं खणी ईंदो आहे त या त मां संदनि शिकायतुनि खे क़बूलु चूंडियां या वरी हयातीअ जे मुस्बत रुख़ ॾांहुं इशारो कयां। मां मुस्बत रुख़ ॾांहुं इशारो करणु पसंदि कंदो आहियां। न पर उहो सभु को एॾो सवलो त न आहे, मूं ॼण एहतिजाज कयो आहे। ॾाढो सवलो आहे, हुन ज़ोर ॾिनो। हयाती त बसि रुॻो चूंड ई आहे। जॾहिं बि तव्हां फालतू शयूं करे छॾियो था त हर सूरत हाल बसि चूंड ई आहे। तव्हां ई उहो चूंडींदा आहियो त कंहिं अमल खे कीअं था मुंहुं ॾियो। तव्हां ई उहो चूंडींदा आहियो त माण्हू अव्हां जे सुभाउ खे कीअं मुतासिर कंदा। तव्हां ई सुठे ऐं ख़राबु सुभाउ जी चूंड कंदा आहियो। त रुॻो उहो आहे त अव्हां कीअं गुज़ारींदा रहो, अव्हां पाण चूंडींदा आहियो। मूंखे संदसि ॻाल्हियूं अंदर में लहंदे महसूसु थियूं। कुझु अरसो तरसी मूं होटल इंडस्ट्री छॾी पंहिंजो कारोबार शुरू कयो ऐं असांजो राब्तो जहिड़ो कर कटिजी वियो। पर मां बहरहाल हुन जी ॻाल्हियुनि खे यादि कंदो हुउसि ऐं हयातीअ में रद्द अमल ॾियण बजाए चूंड वारी ॻाल्हि ते घणो ध्यानु ॾींदो हुउसि। कुझु सालनि खां पोइ मूंखे ख़बर पई त जेरीअ जे होटल ते कुझु हथियारबंद फ़ौरन हमिलो कयो हो। खेसि टिजोड़ी खोलण लाइ चयऊं। परेशानीअ विचां हू तालमेल भुलिजी वियो। फ़ौरन खे कावड़ लॻी ऐं हिननि खेसि गोलियूं हणी छॾियूं। ख़ुशकिस्मतीअ सां खेसि जल्दी अस्पताल पहुचायो वियो। 8 कलाकनि जे ॾिघे ऑपरेशन ऐं इंतिहाई निगहदाश्त जे यूनिट में अनीक हफ़्ता रहण खां पोइ खेसि घर वञण जी उन सूरत हाल में मोकल मिली जो गोलियुनि जा कुझु छेरा अञा बि संदसि जिस्म में रहियल हुआ। हादसे खां तक़रीबन 6 महीना रखी मां साणसि मिलियुसि ऐं पुछियोमांसि, कीअं आहीं? त उहा ई वरंदी ॾिनई, जे अञा वधीक चङो हुजां हा त खणी जाड़ो हुजां हा। तूं मुंहिंजा निशान ॾिसंदे? मूंखे डपु पियो लॻो। मूं उहे त न ॾिठा, पर खांसि पुछियुमि ज़रूरु त जंहिं महिल धाड़ो लॻो पिए त खेसि छा महसूसु थी रहियो हो। पहिरीं शइ जेका मुंहिंजे ज़हन में आई सा उहा हुई त मूंखे दर बंदि ई रखणु घुरिजे हा। हिन वराणियो। ऐं पोइ जॾहिं मां फ़र्श ते किरियल हुउसि त मूं सोचियो, मूं वटि 2 मौक़िया आहिनि, या मां जीअणु चूंडियां या मरी वञा। मूं जीअणु चूंडियो। तोखे डपु न थियो हो? तो होश न विञायो हो? पुछियमि। हुन जवाबु जारी रखियो, तिबी अमले वारा ज़बरदस्त हुआ।
पर जंहिं महिल हू मूंखे स्ट्रेचर ते खयो पिए विया त मूं डॉक्टरनि नर्सुनि ऐं ॿिए अमले जे मुंहं ते ॼण उहो ॿुधी वरितो त बसि हमरा त वियो। पोइ मूंखे डपु थियणु लॻो। मूंखे लॻो त हाणे अमली सोच जो वक़्तु आहे। हिकु घुंडीदार वारनि वारी नर्स मूंखां पुछियो, तोखे का एलर्जी बि आहे? मूं चयो हा। सभिनी साह रोकियो, मूंखे ॾिसी रहिया हुआ। मूं चयो मूंखे गोलियुनि खां एलर्जी आहे। सभु खणी खिलिया। चयोमानि मां जीअण चूंडियां थो। मुंहिंजी ऑपरेशन ईअं कजो जीअं मां जीअरो हुजां, मुअल न। जहिड़ी डॉक्टरनि जे महारत जे करे बची वियो। पर उन खां वधीक हैरतनाक संदसि सुलूक आहे। मूं खांसी सिखियो आहे त हर नए ॾियारे असांखे बहितरीनु नमूने सां जीअण जी हर हाल में चूंड मिलंदी आहे। सुलूक कमाल हैसियत रखे थो।